दादू मां रिपोर्ट करे रहिया सखी सरदार चरण म्यूनिसिपल कमेटी दादू जे बाख़बर ज़रियनि मां मालूम थियो आहे त बलदियाती खाते तरफ़ां का बि डीपीसी न रिहाई वेही। दादू म्यूनिसिपल कमेटी दादू जे चेयरमैन समेत सीएमओ दादू अकाउंटेंट दादू जी मिली भगत सां बलदियाती खाते बाईपास लॻ गुज गोह में डीपीसी कमेटी नामालूम हंध विहारे सेंटरनि खे बाईपास करे मनपसंद जूनियरनि जा 10 खां 15 मुलाज़िमनि जा प्रमोशन करण जो इंकशाफ 88 खां वेठल सीनियर मुलाज़िमनि सां तासुब परस्ती जी बुनियाद ते प्रमोशन ॾियण खां इनकार करे छॾियो। यूनियन अॻवान पंहिंजे मनपसंदनि जूनियर मुलाज़िमनि खे प्रमोशन ॾियण लाइ न चोटीअ जा ज़ोर लॻाए लेती जे बुनियादनि ते गुज गोह करण जो इंकशाफ कयो आहे। म्यूनिसिपल कमेटी दादू में ॿियनि ज़िलनि खां नवनि आयल मुलाज़िम बि उहे बि फुल पघार रूप खणी रहिया आहिनि। 1988 खां सीनियर मुलाज़िमनि मथां जूनियर खे मुक़रर करण जो इंकशाफ म्यूनिसिपल ज़रिया बग़ैर डीपीसी प्रमोशन सीनियरनि खे बाईपास करण ऐं जूनियर मुलाज़िमनि जा प्रमोशन इंक्रीमेंट ऐं पघारूं जारी करण वारे मामले ते सीनियर मुलाज़िमनि जो दाहूं ते म्यूनिसिपल कमेटी जी आला इख्तियारी मछरजी पिया ऐं मुलाज़िमनि खे धमकियूं दाबा हिरासा करे रहिया आहिनि त जेको बि मुलाज़िम दाहूं को कंदा उन्हनि मुलाज़िमनि जो पघारूं बंदि करण समेत नौकरी मां बरतरफ़ कयो वेंदो।